वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चमलाहे ते ज़िम्मेवारी खां सवाइ दुनिया जो को बि निज़ाम नथो हली सघे। खेनि 5 सालनि में मुल्की मईशत खे तब्दील करणो आहे। ॾिसूं था इन हवाले सां हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ज़िम्मेवारी खां सवाइ दुनिया जो को बि निज़ाम नथो हली सघे। खेनि 5 सालनि में मुल्की मैशियत खे तब्दील करणो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़्यालनि जो इज़हार कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त 2013 खां 2018 वारे दौर में दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो। दहशतगर्दी जे ख़ात्मे में पाकिस्तानी क़ौम ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, पर गुज़िरियल 3 सालनि दौरान दहशतगर्दी जे नासूर ॿीहर कर खंयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त बशाम वाक़े में अॻु बहाई थी आहे। चीनी इंजीनियर ऐं उन्हनि जे खानदान खे हर मुमकिन सिक्योरिटी फराम कई वेंदी। जो रहनुमा है चीनी अवाम है, पूरे पाकिस्तान के अवाम इस मौके के ऊपर उनके साथ हैं। मैं खुद चीनी सफारत खाने गया उसी दिन, जाके उनसे ताज़ियत की। वज़ीर आज़म चयो त सभिनी खे गॾिजी चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणो आहे। हुन 5 सालनि में मंसूबो काबीना मेंबरनि सां शेयर कयो आहे। मक़सद हासिल करण लाइ सभिनी वज़ारतनि खे महिनत करणी आहे। लम से नस से जहाँ से भी बेहतरीन पाकिस्तानी मायनाज ह्यूमन रिसोर्सेज आपको अवेलेबल है वो लें। वज़ीर आज़म जो चवणु हुयो त समूरनि वज़ारतुनि हदफ़ हासिल करण लाइ जल्द हिकमत अमली जोड़नि। हदफ़ हासिल करण लाइ बहितर यूनिवर्सिटियुनि मां क़ाबिल माण्हुनि खे शामिल कयो वेंदो ऐं उन खां सवाइ वज़ारतनि जे बहितर सिक्योरिटीज़ में मौजूद आहिनि जिन खां कमु वठी सघिजे थो। सो दिस शोज़ के अगर हिम्मत है, नीयत है और सोच है तो फिर अल्लाह ताला रास्ते पैदा कर देता है और वो फिर नेक नीति का फल देता है। शहबाज शरीफ वधीक चयो त मंसूबो दिफ़ाई सलाहियतनि लाइ हथियारबंद फ़ौजनि जी ज़रूरतनि खे पूरो कंदासीं। शहीद ऐं गाज़ी हुन क़ौम जा हीरोज़ आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हुयो त ज़िम्मेवारी खां सवाइ दुनिया जो को बि निज़ाम नथो हली सघे। असांखे 5 सालनि में पाकिस्तान जी मैशियत खे तब्दील करणो आहे। वज़ीर आज़म चयो त चीफ जस्टिस काज़ी सफ़ाइस बि मैशियत जे इस्तेकाम लाइ भरपूर सहकार जी ख़ातिरी कराई आहे।